नाज़रीन, वफ़ाक़ करम अब्बासी जी ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। वेन ट्रांसपोर्ट एसोसिएशन ज़िले ठटे जे सदर शाहजहान बिरोही चयो आहे त ग़ुलाम सरवर मेमण ट्रांसपोर्टर न पर हिकु ब्रोकर आहे जंहिंजी ज़ाती का बि वेन नाहे, जॾहिं त हू ॿियनि माण्हुनि जूं गाॾियूं पंहिंजे नाले ते मुंतक़िल कराए उन्हनि जा टाइम विकिरो करण वारे कारोबार में मुलविस आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन इल्ज़ाम हयो त इहे गाॾियूं न रोड परमिट रखनि थियूं ऐं न ई खेनि रूट सर्विस जी इजाज़त हासिल आहे। बावजूद इन जे गैर क़ानूनी तरीक़े सां हलायूं पियूं वञनि। संदसि चवणु हो त उन जे कारोबार में ग़ुलाम सरवर मेमन सां गॾु बादशाह रिंद, शहमीर रिंद ऐं मुख्तियार खोसो पिणु शामिल आहिनि। शाहजहान बिरोही चयो त हूअ पाण हिकु बाक़ाइदा ट्रांसपोर्टर आहे ऐं संदसि कुल 22 वेनूं मुख़्तलिफ़ रूटनि ते हलनि थियूं, जॾहिं त कुझु माण्हू ज़ाती मफ़ादनि ख़ातिर ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। हुन वधीक चयो त सोशल मीडिया ते संदन किरदार कशी कई पई वञे, जंहिं ख़िलाफ़ हू क़ानूनी कार्रवाई करण जो हक़ महफ़ूज़ रखनि था।